ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। सरहद वेझो पीउ हथां कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी कयल धी दम ॾेई छॾियो आहे। 13 वरनि जी सनम कोराई ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। पुलिस मूजिबि ज़ख़्मी सीमा ऐं साइमा कोराई जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। ॻोठ गुलज़ार कोराई में पीउ अली मोहम्मद धीरुनि साइमा सीमा ऐं सनम खे ज़ख़्मी करे विधो हो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सरहद वेझो पीउ हथां कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी कयल धी दम ॾेई छॾियो आहे। 13 वरनि जी सनम कोराई ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में दम ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि ज़ख़्मी सीमा ऐं साइमा कोराई जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। ॻोठ गुलज़ार कोराई में पीउ अली मोहम्मद धीरुनि साइमा सीमा ऐं सनम खे ज़ख़्मी करे विधो हो। सरहद वेझो पीउ हथां कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी कयल धी दम ॾेई छॾियो आहे। 13 वरनि जी सनम कोराई ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में दम ॾेई छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुलई खां। जी अब्दुलई, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी गज़ाला बिल्कुलु कुझु घड़ियूं अॻु सरहद थाणे जी हद आहे। हुते जेको आहे त पीउ घर वण बड़े सां टिनी जेके आहिनि धीअरूं उन्हनि खे कुहाड़ियूं हणी करे ज़ख़्मी कयो हुयो। जिन में जेका आहे त हिकु नौजवान नारी आहे सनम कोराई, उहा जेका आहे त पहुची वई आहे। इन सिलसिले में असांजी सरहद पुलिस सां बि ॻाल्हि कई थी आहे। पुलिस हिन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त सरहद थाणे जी हद आहे, उनजो हद जो ॻोठ आहे गुलज़ार कोराई, जिते पीउ हुयो अली मोहम्मद कोराई मुबीना तौरु टिनि धीअरुनि साइमा सीमा ऐं सनम खे जेको आहे उहो ज़ख़्मी करे विधो हुयो। ऐं उहो नींगरी जी जेका फौज थियण जी उहा पुलिस बि तस्दीक कई आहे। वाक़ई में जेको जवाबदार आहे उहो फ़रार थी वञण में कामयाबु थी वियो आहे। पुलिस वारा जेका आहे त उहा जवाबदार जी ॻोल्हा कई थी वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अब्दुलई अपडेट करण लाइ।